नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त इस्लामाबाद में खबर ॾींदा पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरपर्सन शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 68 सालगिरह मल्हाई पई वञे। शहीद बेनज़ीर भुट्टो पहिरियों भेरो 1988 में ऐं ॿियों भेरो 1993 में पाकिस्तान जे वज़ीर आज़म चूंडिजी हुई। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वॾी न्याणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 में सिंध जे मशहूर सियासी घराणे में जनम वरितो। 4 अप्रैल 1979 में पंहिंजे पीउ ज़ुल्फ़िकार भुट्टो जे लाॾाणे खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 29 सालनि जी उमिरि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत संभाली। 16 नवंबर 1988 ते मुल्क में आम चूंडूं थियूं त क़ौमी असेंबली में सभिनी खां वधीक सीटूं पीपल्स पार्टी हासिल कयूं ऐं बेनज़ीर भुट्टो 22 दिसंबर 1988 ते 35 सालनि जी उमिरि में मुल्क में इस्लामी दुनिया जो पहिरियों औरत वज़ीर आज़म जे तौर ते हलफ़ कयो। बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो जल्द ऊंधो कयो वियो, पर मोहतरमा खे पाकिस्तान ऐं आलम इस्लाम जी 2 भेरा औरत वज़ीर आज़म बणजण जो एजाज़ हासिल है। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे तारीख़ी हंध लियाकत बाग में एक चूंड जलसे के खिताब खां पोइ उन वक्त शहीद कयो वियो, जॾहिं हू जलसो ख़त्म थियण खां पोइ वापस वञी रही हुई। तजज़िया निगारनि जी राय मूजिब बेनज़ीर भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सिर्फ़ धी न पर बहितरीन सियासी शागिर्द बि हुई। हिन पंहिंजे वालिद खां जेको कुझु सिखियो, इमली सियासत ऐं उन ते मुकम्मल अमल बि कयो। सियासी तजज़िया निगारनि मूजिब करप्शन जे इल्ज़ामनि पाकिस्तान में मोहतरमा जी सियासी साख के काफ़ी नुक़सान भी पहुचायो। पीपल्स पार्टी अॻवानी न पर मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻवान भी बेनज़ीर भुट्टो जी सियासी जदोजहद जा हामी आहिनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।